सिंध यूनाइटेड पार्टी के अॻवाननि मुनीर अहमद मक्सी, दिलमुराद दहाणी, बशीर सोडर, शोबिया बलोच, जलील मुग़ैरी ऐं ॿियनि पारां एसयूपी अॻवान ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो ऐं सोडर इत्तेहाद वुल्फेयर जे चेयरमैन बशीर अहमद सोडर मथां दाख़िल केस ख़त्म न करण ख़िलाफ़ एहतिजाज तौर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जेकॾहिं आचर ताईं केस ख़त्म न कया विया त सॼी सिंध में एहतिजाज कयो वेंदो। अॻवाननि कराची ओलह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गुज़िरियल 14 तारीख़ ते सिंधी वसंदी अब्दुल्ला शागाज़ी ॻोठ ते DC ईस्ट जे हुकुम सां मुख़्तियारकार एंटी इंक्रोचमेंट जे अहलकारनि वॾनि अटालनि सां चढ़ाई करे फलाई प्लाटनि जी दीवारुनि खे ड्राइणु शुरू कयो ऐं ज़मीन जे मालिक पारां कोर्ट जो स्टे ऑर्डर ऐं ॿिया काग़ज़ात ॾेखारण बावजूदि मुख़्तियारकार ऐं ॿिए अमले पारां गुथा लफ़्ज़ ॻाल्हाईंदे ॻोठाणनि मथां फायरिंग जो हुकुम ॾिनो वियो। स्कीम 33 ते सर्वे ज़मीन जे मथां जेका भाउ बशीर सोडर जी आहे, जंहिंजा काग़ज़ात सॼ भई पिया आहिनि ऐं असां इहे तव्हांखे ॾींदासीं त इहे मीडिया जे ज़रिए आम कयो ताकी उन्हनि जा कारा चिट्ठा साम्हूं अचनि। ॿियो जेको ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो आहे, सिंध यूनाइटेड पार्टी जो मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी, उहो मेहड़ पंहिंजे ॻोठ, पंहिंजे घर, पंहिंजे ज़मीनुनि ते मौजूदु आहे। उन्हनि जे मथां पूरी FIR कटे ऐं उनखे पुलिस मुक़ाबले में ATC केस जेको आहे दाख़िल कयल आहे। भले उनजो रिकॉर्ड जेको आहे उनजे फ़ोन जो रिकॉर्ड वठो। बशीर सोडर ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त हुन खां 10 करोड़ रुपया रिश्वत घुरी वई, जेका न ॾियण जी सूरत में अमलदारनि ज़िद में अची हुन ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई कयूं आहिनि। हुन चयो त आचर ताईं केस ख़त्म न कया विया त सख़्त एहतिजाज कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।